हाणे वजह छा आहे? वजह सभिनी खे साम्हूं पूरी सिंध में शहरी इलाइक़नि मां पीपुल्स पार्टी हारायो आहे। पूरी सिंध में तव्हां ॾिसो शहरी इलाइक़े में ॿाहिरां में जेके रेवड़ी वॾेरा आहिनि बेज़मीर जंहिंखे चवंदा आहिनि ऐं त हिनखे नाम नहात वॾो चवंदो आहे जेके बेनज़ीर जिनजी का बि सोच कोन अथनि, न को ज़मीर अथनि, न को ख़्याल अथनि, न को अहसास अथनि, न क़िस्म जो आहे। मटियारी ज़िले अंदर सरकारी इदारनि में करप्शन खिलाफ मुस्लिम लीग फंक्शनल लीग ज़िले मटियारी पारां ज़िले सदर नसीर अहमद मेमण ऐं वारिस मेमण जी अॻुवाणीअ में सवें कारकुननि अल्लाहवारा चौक खां दरगाह सरवर नूह ताईं रैली कढी करप्शन खिलाफ नारेबाज़ी कई। अॻुवाणनि चयो त मटियारी ज़िले समेत समूरी सिंध में करप्ट अनासरनि खिलाफ ग्रैंड ऑपरेशन शुरू थींदो। अवाम जा पैसा लुटींदड़नि खां पाई जो हिसाब वरितो वेंदो। अब्दुल वाहिद उमराणी, सोच टीवी, न्यू सईदाबाद।